वलाक़िबतु लिलमुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद वक़्सिद फ़ी मशीइक वग़्दुद मिन सौतिक इन्न अनकरल अस्वाति लसौतुल हमीर। सूरह लुक़मान जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ूं पिया। आयत नंबर 19 आहे अॼु। हिन आयत में वरी ॿिया ॿ अदब, ॿिनि क़िस्मनि जा अदब लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सेखारिया। पहिरियों अदब फ़रमायो वक़्सिद फ़ी मशीइक, ऐं मुंहिंजा पुट हलण जे अंदरि पंहिंजी चाल खे विच थरो रखो। इंसान हले थो त जेको हलण जो अंदाज़ आहे, जेका चाल आहे, उहा विच थरी हुजे। बिल्कुलु आहिस्ते बि इंसान न हले जो माण्हू चरियो सम्झनि था अलाए छाजे करे आहिस्ते हले थो, ऐं बिल्कुलु तेज़ बि न हलनि जो इंसान ॿियो कोई तव्हांखे मुतकबिर सम्झे या ॿी का शइ सम्झे। त फ़रमाए वक़्सिद फ़ी मशीइक, पंहिंजे हलण जे अंदरि जेका चाल आहे उहा विच थरी रखो। इंसान अल्लाह रब्बुल आलमीन बल्कि सूरह फ़ुरक़ान में 19 पारो आहे, रब्बुल आलमीन उन सूरत में रहमान जे बाननि जूं सिफ़तूं ज़िक्र कयूं, उहे बि पाण वटि आहिनि। तव्हां टाइम कढी करे क़ुरान मजीद जो मुतालो कयो, हमेशह असांजी इहा दावत रही आहे। उन में रहमान जे बाननि जूं कहिड़ियूं सिफ़तूं आहिनि? उन में पहिरीं सिफ़त इहा आहे व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौनन। रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते आहिस्ता हलंदा आहिनि, सुकून सां हलंदा आहिनि, वक़ार सां हलंदा आहिनि ऐं इत्मिनान सां हलंदा आहिनि। इन जे करे ई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा समिअतुमुल अज़ान फमशू इलस्सलाति अलैकुमुस सकीनतु वल वक़ारु वला तुसरियो। सही बुखारी जी हदीस आहे। अमूमी तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सारा माण्हू आज़ान ॿुधी करे भॼंदा ईंदा आहिनि मस्जिद में, या जंहिंजी निमाज़ शुरू थी वई आहे। इहो बि हिकिड़ो फ़िक़ही मसइलो आहे। निमाज़ शुरू थी वई आहे, उन निमाज़ जी रकात खे हासिल करण जे लाइ घणा माण्हू वुज़ू खाने खां वठी करे मस्जिद जी सफ़ ताईं भॼंदा ईंदा आहिनि। इहो मसइलो ग़ैर शरई आहे। इहो मसइलो छा आहे? ग़ैर शरई आहे। जॾहिं तव्हां वुज़ू कयो, भले हेॾे निमाज़ बीठी आहे, तव्हां सुकून सां, इत्मिनान सां, आराम सां, वक़ार सां निमाज़ में अची करे शामिल थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां अज़ान ॿुधो त फमशू इलस्सलाति, निमाज़ जी तरफ़ हली करे अचो। वालैकुमुस सकीनतु वल वक़ार, ऐं तव्हांजे मथां सुकून ऐं वक़ार तारी हुजे। वला तुसरियू, ऐं जल्दी न कयो। छाजे करे जल्दी न कयूं? निमाज़ त हासिल कयूं न। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फमा अदरकतुम फसल्लू वमा फातकुम फातिमू। जेका निमाज़ मिली वञे, जेका रकात मिली वञे उहा पढ़ो पेशमाम सां गॾु, ऐं जेका रहिजी वञे बाद में मुकमल कयो। ईअं भॼंदा न अचो। जो तव्हां ॾिठो हूंदो अमूमी तौर ते पोयां अचानक आवाज़ पेरनि जी हलण जी धप धप थी वेंदी आहे, तेज़ हलण जी। त इहो मसइलो ग़ैर शरई आहे। जॾहिं इंसान वुज़ू करे त उन खां बाद में सुकून सां, इत्मिनान सां, वक़ार सां अची करे निमाज़ में शामिल थिए। ऐं ॿियो फरमायो वग़्दुद मिन सौतिक, पंहिंजे आवाज़ खे पस्त रखो, हल्को रखो। पंहिंजे आवाज़ खे पस्त ऐं हल्को रखो। घणो बुलंद आवाज़ शरीयत खे नापसंदि आहे त इंसान रड़ियूं करे हर वक़्तु ॻाल्हाए, हर वक़्तु जेको आहे चीखूं करे। फरमाए इन्न अनकरल अस्वाति लसौतुल हमीर, बेशक सभ खां बुरे में बुरो आवाज़ गॾ जो आवाज़ आहे। हमीर जमा आहे हिमार जी, हिमार चवंदा आहिनि गॾ खे। हमीर हुन जी छा इस्तेमालु थी आहे? जमा इस्तेमालु थी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त इंसान आहे, गॾ जी आवाज़ केतिरी बुरी लॻंदी आहे। त अहिड़ी तरह जेकॾहिं सभु गॾ मिली वञनि, हिकिड़ो जथो हुजे गॾनि जो, उहे सभु मिली करे हींग कनि त इंसान खे अञा वधीक बुरो लॻंदो। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन हिते जमा जो लफ़्ज़ इरशाद फरमायो त उहो उन जी आवाज़ ॼणो
गॾनि सां मुशाबियत ॾिनी त जिते बि इंसान खे कंहिं जानवर सां मुशाबियत ॾिनी वञे त सम्झो इहो मज़मूम कमु आहे, इहो मुज़म्मत वारो कमु आहे, बुरो कमु आहे, इहो कमु न करणु खपे। जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॿी हदीस सही बुखारी जे अंदरि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम बुखारी रहमहुल्लाह बाब क़ाइमु कयो, बाब ला यहिल्लु लिअहदिन अन यरजिअ फी सदक़तिही औ फी हिबतिही। बाब आहे इन जे बारे में त कोई इंसान कंहिंखे सदको थो ॾे या हदियो थो ॾे, उन में वापसीअ जो मुतालबो करणु हलाल न आहे। कंहिंजे मथां असां सदको कयोसीं त चऊं यार मूंखे उहो जेको मां तोखे सदको ॾिनो हुउमि न मूंखे वापसि कर, या कंहिंखे असां तोहफ़ो ॾिनोसीं त उहो चऊं त यार तोहफ़ो जेको तोखे ॾिनो हुउमि उहो वापसि कर, इहो हलाल ऐं जाइज़ न आहे। उन में हदीस ज़िक्र कयूं, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैस लना मसल सू, इन खां वधीक बुरी मिसाल काई बि न आहे, इन खां वधीक बुरी मिसाल काई बि न आहे। फरमायो अल आइदु फी हिबतिही कल कल्बि लती यक़ियु सुम्म यरजिउ फी। फरमायो हिबा जे अंदरि, तोहफ़े जे अंदरि वापसीअ जो मुतालबो करण वारो ईअं आहे जीअं कुतो उल्टी करे ऐं पंहिंजी उल्टी वरी वापसि पाण खाए। जेको शख़्स कंहिंखे हदियो ॾिए थो, तोहफ़ो ॾिए थो, वरी उन जे अंदरि वापसीअ जो मुतालबो थो करे त मूंखे उहो वापसि कर, त फरमायो उन जी मिसाल कुते वांगुरु आहे जेको उल्टी करे थो वरी वापसि पंहिंजी उल्टीअ खे पाण ई खाए थो। त जिते बि अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त जिते इंसाननि खे या इंसाननि जे कंहिं अमल खे कंहिं जानवर सां तशबीह ॾिनी वई आहे त सम्झो उहो अमल तमामु मज़मूम आहे, तमामु बुरो आहे, असांखे उहो अमल न करणो खपे। शेख सालिह अल उसैमीन हिकिड़ो फ़िक़ही मसइलो लिखियो पंहिंजी तफ़सीर जे अंदरि। इहो मसइलो मुंहिंजे इल्म में पहिरियों दफ़ो आयो आहे। लिखनि था, तव्हां ॾिठो हूंदो असांजी सिंध में वरी इहो मसइलो अञा वधीक आहे। उहो छा आहे, जो कंहिंजे पाड़े में कोई गॾु हूंदो आहे जेको वधीक हिंगू कंदो आहे, पाड़े वारा सभु परेशान, या ॿ टे गॾु आहिनि कंहिं घर में त सॼो पाड़ो परेशान। त शेख सालिह अल उसैमीन रहमहुल्लाह लिखियो त जंहिं घर में अहिड़ो गॾु हुजे जेको हिंगू घणो कंदो हुजे त पाड़े वारनि खे इहो हक़ु आहे त पंहिंजे हुनखे चवनि त पंहिंजे गॾु खे खपाए छॾ, ऐं उन पाड़े वारे खे पाड़ेसिरीअ जो ख़्यालु कंदे अहिड़े गॾु खे फौरन खपाइणु खपे ऐं उन जी जॻह ते ॿियो को वठी अचे जेको हिन जो कमु पूरो करे। इहो मसइलो आहे, पाड़े वारनि सां हुस्न सलूक में इहा शइ शामिल आहे त अहिड़ो गॾु जेको वधीक हिंगू करे पाड़े वारनि खे परेशान करे थो, अहिड़े गॾु खे फौरी तौर ते खपाए करे पाड़े वारा उन खां मुतालबो करे सघनि था त हीउ तुंहिंजो गॾु असांखे तकलीफ़ ॾिए थो। इहो फ़िक़ही मसइलो हिकिड़ो शेख सालिह अल उसैमीन लिखियो जेको तव्हांखे ॿुधाइणु मुनासिबु सम्झो। हाणे हिते जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन जेके बि कम ॾसिया, जेके लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे नसीहतूं कयूं, रब्बुल आलमीन उनखे क़ुरान मजीद में ज़िक्र फरमायो। हाणे इहे कम असांखे जेके करण जा आहिनि उहे करणा आहिनि, जेके रुकजण जा आहिनि उन्हनि खां रुकणो आहे। रब्बुल आलमीन इन जे करे इहे शयूं बयानु फरमायूं। जीअं ॾिसो क़ारून जो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में ज़िक्र कयो। क़ारून जो जेको ख़ज़ाने जे मथां उनखे नाज़ हुयो या वॾाई हुई या तकब्बुर हो, त अल्लाह रब्बुल आलमीन उन जो किस्सो ज़िक्र फरमायो त अहिड़ा क़ारून जहिड़ा न थिजो, ला तफ़रह इन अल्लाह ला युहिब्बुल फ़रिहीन। क़ारून खे चयो त तूं अतराए न, एॾी वॾाई न कर। अल्लाह रब्बुल आलमीन वॾाई करण वारनि खे ऐं अतराइण वारनि खे, पंहिंजो पाण खे तव्हां सम्झो शो ऑफ करण वारनि खे, पंहिंजो पाण खे हरूभरू ॾेखारण वारनि खे पसंदि न आहे कंदो। हर ॻाल्हि में जेके चवनि त मां ईअं मां ईअं मां ईअं, अहिड़नि खे अल्लाह रब्बुल आलमीन पसंदि न आहे कंदो। वब्तग़ फ़ीमा आताक अल्लाहु दारल आख़िरत वला तंस नसीबक मिन दुनिया। जेको अल्लाह रब्बुल आलमीन तोखे माल दौलत ॾिनो आहे, इन में बि तूं पंहिंजी आख़िरत संवार, अल्लाह जी राह में ख़र्च करे तूं पंहिंजी आख़िरत संवार। त उते क़ारून जो ज़िक्र करे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सम्झायो त इहे क़ारून वारा कम न कजो। हे लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे जेके नसीहतूं कयूं, ए पुट शिरक जे वेझो न वञजांइ, ए पुट निमाज़ क़ाइमु कजांइ, ए पुट नेकीअ जो हुकुम ॾिजांइ, ए पुट बुराईअ खां रुकिजी वञजांइ, इहे कम करणा आहिनि। ऐं असांजे मथां इहा ज़िमेदारी आहे
त जेके असां इहो क़ुर मजीद ॿुधूं था, दर्स ॿुधूं था, त इनखे काफ़ी न सम्झूं त बसि मौली साहब ॿुधायो असांजे फ़र्ज़ु पूरो थी वियो। न, क़ुर मजीद खोले करे घर जे अंदरि सभिनी वटि क़ुर मजीद मौजूदु आहे। उन जे अंदरि कोशिशि कयूं त रब असां सां ॻाल्हायो छा आहे, उनखे पढ़ण जी कोशिशि कयूं। हिते लुक़मान अलैहिस्सलाम जूं जेके नसीहतूं आहिनि उहे पूरी थी वियूं। अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन वरी तौहीद जो तज़किरो कयो आहे, तौहीद जा दलाइल ॾिना आहिनि। शिरक खां अल्लाह रब्बुल आलमीन असांखे नफ़रत ॾियारई आहे, उनजो आहिस्ता आहिस्ता तज़किरो थींदो। रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बुल आलमीन क़ुर मजीद खे सम्झणु, उन जे मथां अमल करणु, ऐं ख़ुसूसी तौर ते जेके लुक़मान अलैहिस्सलाम जूं पंहिंजे पुट खे नसीहतूं आहिनि, इहे पंहिंजी औलाद खे करण जी, उन्हनि खे सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर